गुलशन इकबाल वेझो समाजी तंज़ीम पारां हक़दारनि में ईद जा कपड़ा ऐं राशन विरायो वियो। सच सोशल वेलफेयर पारां रमज़ान जे भलारे महीने में सचल ॻोठ में माज़ूरनि ऐं हक़दारनि में राशन ऐं ईद जा कपड़ा विराया विया। उन मौके ते नाले वारे फनकार असद कुरैशी चयो त सच सोशल वेलफेयर सदाईं भलाई जे कमनि में अॻिभरी रही आहे। जीअं त तव्हां हे ॾिसो था, सच सोशल वेलफेयर जी तरफ़ां ग़रीबनि जे लाइ रमज़ान ऑफर शबरात भेरी भी जेको आहे सो अध्यारण जेको आहे सो अब्दुल वहाब सूमरी उन जी संदसि टीम जेको आहे सो नेकी वारो कमु कयो हो। हीअ लटा कपिड़ा बि ग़रीबनि जे लाइ जेके आहिनि जाम आहिनि। ये ग़रीबनि जे लाइ माना ईद जा जेके आहिनि तोहफ़ा पैकेटनि में बि अंदरि जेको आहे उहो बि सामान आहे ग़रीबनि जे लाइ। बाक़ी हाणे ग़रीबनि जूं तस्वीरूं असां शो न कंदासीं। समाजी अॻवान इफ्तिखार मेमण, गौस बुगियो, याकूब समो ऐं ॿियनि चयो त सच वेलफेयर जो अॻवान वहाब सूमरो जो अदबी, इल्मी ऐं समाजी ख़िदमतूं क़ाबिले दाद आहिनि। हुन हर ॾुखे वक़्त में धरती ऐं क़ौम जी सार लधी आहे। हुननि चयो त सिंध खे समाजी ख़िदमतगारनि जी ज़रूरत आहे। वहाब सूमरे सरहदी वारनि सां गॾिजी ॾिहाड़ीदारनि खे रमज़ान जो राशन ॾेई मालकी कई आहे। असांखे बि समाजी सेवाकारनि जी बांह ॿेली थियणु घुर्जे। उन मौके ते सच वेलफेयर जे चेयरमैन वहाब सूमरो चयो त हिन ॾुखे वक़्त में ग़रीबनि खे तकलीफ़ में अकेलो न छॾींदासीं। अॼु असां दोस्तनि जे तावन ऐं सच सोशल वेलफेयर जे तरफ़ खां ग़रीब मिसकीन खे राशन ऐं ईद जा कपिड़ा ॾींदासीं अवां दोस्तनि जे तावन सां। अॼु हीउ जेको राशन ॾिनो वियो आहे उहो राशन असांजे दोस्तनि अदीब, दानश्वर, सहाफ़ी, सियासी, समाजी दोस्तनि जे तावन सां अॼु असां सचल ॻोठ में ग़रीबनि में राशन ॾींदासीं अवां जे तावन सां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।